अस्सलाम वालेकुम। डी जो क्वेश्चन नंबर 3 पाण कंदासीं, ठीक है। हाँ ॾिसो पाण तव्हां थोरो सवाल खे न गौर सां ॾिसंदा वञो। सवाल हाणे असां वटि हिकिड़ो पूरो फार्मूलो ठहे थो, पूरो फार्मूलो ठहे थो। असांखे तव्हांखे ख़बर आहे त घणा चकर ॿुधाए चुको आहियां त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारी फॉर्म में हिनखे पाण खे खणी अचो। पोइ उहा जॾहिं फॉर्म ठही वेंदी पोइ पाण खे ए प्लस बी ए माइनस बी में चेंज करणो, ठीक है। हाँ ॾिसो ही असां वटि कहिड़ो फार्मूलो ठहे थो, हिनखे आउं जेकॾहिं ही खोलियां 64 जो स्क्वायर घणो ईंदो 8 ए हिनखे प्लस हिनखे 2 असांजो फार्मूलो में 2 हूंदो आहे। ए जी आउं जगह छॾे थो ॾियां, बी जी जगह छॾे थो ॾियां, बी छा अची वेंदो 3, हिनखे आउं ही लिखी सघां न, हाँ 9 खे 3 में ऐं बी स्क्वायर ऐं माइनस जेको आहे न सी स्क्वायर अची वेंदो। हाणे ही ॾिसो ए मूं वटि छा आहे 8a ऐं बी छा आहे 3b। हाणे आउं हिनखे हुन फार्मूले में बंदि करे सघां थो, ए मतिलबु 8a प्लस 3b स्क्वायर, हिनखे ही बंदि करे सघां थो बेटा, ठीक है। हाणे ही मूं वटि शइ बची वई माइनस सी। बाबा ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर अची वियो, हिन फॉर्म में अची वियो। हाणे सिर्फ़ु हिनखे हिन फॉर्म में चेंज करणो आहे। ही असां वटि पूरो ए आहे, ऐं 8a प्लस 3b प्लस सी वरी 8a प्लस 3b माइनस सी। शाबाश, ऐसा समझ आयो? हाँ सफ़ा सोलो है ना बेटा, ठीक है। हिनखे आऊं तव्हांखे जेको हाणे वरी पाण कहिड़ो कंदासीं क्वेश्चन नंबर 7। डस्टर किथे आहे, ठीक है। क्वेश्चन नंबर 7 कंदासीं। हिन में कंहिंखो को सवाल को कोने, ठीक है। ॾिसो 7 क्वेश्चन कंदासीं। 7 2a स्क्वायर प्लस 4ab, ठीक है, प्लस 2b स्क्वायर माइनस 2c स्क्वायर, ठीक है। हाँ बेटा ॾिसो ये थोरो ॾुखियो सवाल आहे। ॾुखियो इन लाइ त छा असां 2 जो स्क्वायर कढी सघूं था, कोन था कढी सघूं। असां जेको आहे हिन जो बि स्क्वायर नथा कढी सघूं, ठीक है। पोइ हिते बि स्क्वायर नथा कढी सघूं। हाणे असां छा कंदासीं, हिन सॼे मां जेकॾहिं 2 कॉमन वठी वठूं, हाँ 2 कॉमन वठी वठूं। मिसाल तौर 2 जेकॾहिं आउं कॉमन वठंदसि पोइ हिते मूं वटि छा बचंदो ए स्क्वायर प्लस हितां 2 कॉमन निकिरी वियो, बाक़ी 2ab, हितां 2 कॉमन अची वियो, बाक़ी b स्क्वायर, हितां 2 कॉमन अची वियो, बाक़ी c स्क्वायर। हाणे सम्झो त ही 2 जेको आहे इहो असां आख़िरी जवाब ताईं हलाईंदासीं पिया, असल शइ असां गॾु ही मिली वई। हाणे a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर, हाणे 2 खे असां ईअं रखंदा ईंदासीं। ही मूं वटि हिकिड़ो फार्मूलो ठहे थो, कहिड़ो a प्लस b स्क्वायर माइनस सी स्क्वायर। हाणे असां वटि ही बि हिकिड़ो पूरो फार्मूलो थी वियो, कहिड़ो ही वारो। हाणे असां वटि ही ए है, ही बी है। 2 खे आउं ईअं मिड़ी रखंदो ईंदुसि, 2 खे रखंदो ईंदुसि। हाणे ही मूं वटि ए थी वियो प्लस बी थी वियो, ठीक है। ही मूं वटि ए प्लस बी माइनस सी थी वियो, ठीक है। ऐं हिनखे ही ॾिसो हिन ही जेकी ब्रैकेट आहे इहा लास्ट में बि असां ब्रैकेट ॾींदासीं ताकि क्लोज थी सघे, लास्ट में बि असां ब्रैकेट ॾींदासीं ताकि क्लोज थी सघे। ही जवाब अची वियो। कंहिंखे समझ आयो इहो? सफ़ा सवलो आहे बेटा, ठीक है। अञा मूंखे ॿियो को सवाल ॿुधायो त उहो आउं तव्हांखे करे ॾियां। को आहे अहिड़ो सवाल? 8 क्वेश्चन मूं करायो हुयो, 7 बि करायो आहे, 3 ठीक है, सही है। तकरीबन बेटा ही कयो सी जो ॾिसी वठो बेटा, हेॾां ॾिसो सी, हाँ हाँ ही हिन पासे अची वञो, हुन पासे कोई शुगर। अच्छा बेटा सी जो वॉइस, सी जो कहिड़ो करायां, 8 करायां, 14 16 आहे सफ़ा बेटा। ॾिसो 14 थो करायो, जल्दी जल्दी ॾिसिजो न। ॾिसो बाबा हिनखे पाण खे हुन फार्मूले में करणो आहे त हिनखे स्क्वायर माइनस ही पाण वटि ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर,
तो हिन जो स्क्वायर तो ही a2 ही अची वेंदो, ही a2 अची वेंदो, ही a मतलब एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर, ठीक है, एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर। जवाब मुझे ख्याल में ॾिसो इहो साॻियो ई आहे, इहो जवाब इहो सेम आहे, हिन खे अञा पाण अॻियां खोले बि सघूं था, ठीक है। इहो जेको न हिसाणी थी वियो। ॿियो कहिड़ो करायां तव्हांखे? अठों करायां, ठीक है। किथे हिते स्क्वायर कोन्हे, ॿिनि में एक्स स्क्वायर, मूंखे ॾियो कहिड़ो सी जो अच्छा बॉयज़ ॻाल्हि ॿुधो, ही वरी असां वटि खुलंदो, ही वरी खुलंदो, ॾिसो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर थी थो वञे, सिर्फ़ु जेको आहे ही एक्स स्क्वायर, ही ॾिसो ही ए प्लस वाई ए माइनस, हिते जेके नज़र अचे थो त एक्स माइनस वाई, एक्स प्लस वाई, एक्स माइनस वाई, ही असांजो जवाब थी वेंदो। ही ॿ चकर खुलंदो, ठीक है। ही छा आहे करे विच में माइनस आहे, इन वजह सां छा आहे करे पोइ असांजो फार्मूलो ही थी वेंदो, ए माइनस बी स्क्वायर वारो फार्मूलो असां वटि ही थी थो वञे, ठीक है। इहे शयूं जेको आहिनि इहो काइंडली